गंबट में कहाणीकार हफ़ीज़ शेख जी यादि में 3 ॾींहंनि जो किताबी मेलो पुॼाणी थी पहुतो। उन हवाले सां तफ़सील लाइ ॾिसूं था किशोर कुमार जी रिपोर्ट। सिंध फिक्री फोरम पारां जेको सिंध जे नाले वारे कहाणीकार हफ़ीज़ शेख जी यादि में ही जेको टियों मेलो आहे किताबी उहो लगायो हुयो। में जेके शिरकत कंदड़ शागिर्दियाणी सां गॾु जेके सहाफ़ी ऐं जेके अदीब आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु। जीअं ही फिक्री फोरम जे थ्रू असीं किताबी मेलो लगायो आहे, ईअं औरतुनि जे लाइ बि हिकु कमेटी जोड़ींदासीं ऐं उन जे थ्रू असां इहो पैगाम उन्हनि ॻोठनि ताईं खणी वेंदासीं त न्याणियुनि खे इल्मु हासिल करायो। न्याणीअ खे इल्मु हूंदो त हू पंहिंजो कदम मज़बूतीअ सां बीह सघंदी। असांजे सिंध में अख़बार जे सुर्खियुनि में बदअमनी मंशा जहिड़ियूं ख़बरूं शाया थियनि ऐं उन जी जाइ ते हिन किताबी मेले फ़िक्र ऐं शऊर जी चिणग जूं सुर्खियूं अचनि त इहो तमामु घणो इनकलाबी क़दम आहे। हूअं बि किताब जेके आहिनि उहे इंसान खे शऊर जूं अखियूं ॾींदा आहिनि। हीउ सिंध फ़िक्री फोरम जो इंतिहाई बहितरीनु क़दम आहे जिन हिते किताबी मेलो लॻायो आहे। उन खां अलावा जेके शख़्सियतुनि जिन समाज में पंहिंजो कंट्रीब्यूशन ॾिनो आहे उन्हनि खे भेटा पिणु पेश कई वई आहे। मुंहिंजो वालिद साहब मोहम्मद असलम भट्टी इनखे भेटा पेश कई वई आहे। इहा इलाही मूंखे ख़ुशी थी ऐं मां हुनजी असांजो ताल्लुक़ु हिकिड़े नंढे ॻोठ सां आहे। असां वटि बेसिक सहूलियतूं बि न आहिनि मौजूदु, पर उन खां बावजूदि असांजो हिकिड़ो ई हुयो जेको मुंहिंजे वालिद साहब मूंखे सेखारियो त औरतूं कंहिं बि ॻाल्हि में पोइता न आहिनि। जेको फेमिनिज़म हुयो, रियल फेमिनिज़म, उहो मां पंहिंजे वालिद साहब खां सिखियो। शहीद साहब आशिक मंगी ते जेको आहे उनजी बि नशस्त रखी वई ऐं आउं ईअं चवंदुसि त शहीद जेके आहिनि उहे हमेशह ज़िंदा हूंदा आहिनि। शहीद आशिक मंगी हमेशह हक़ ऐं सच जी जेका आहे उहा सहाफ़त कई। अहिड़ा सेशन्स थींदा रहनि। हिन मां किताबी मेले मां इहो बि सिखियो आहे कि असां जेको घणो टाइम असां सोशल मीडिया ॿियनि शयुनि ते यूज़ था कयूं, इन खां बहितर आहे त असां पंहिंजे अदबी किताबनि खे पढ़ूं। ही सिंध फिक्री फोरम जा जेके दोस्त आहिनि उन्हनि बाशऊर हुजण जो सबूत ॾिनो आहे त नज़र लाखाई हिन तरह जो तमामु वॾो माण्हू हो। गंबट जे दोस्तनि खे इहो जस ॾियां थो त उन्हनि ही इनकलाबी क़दम खयो आहे ऐं जेको आहे सो आईंदा बि जेको आहे सो इहे मेला जेके बि आहिनि इहे जारी सारी रहंदा त जीअं जेको आहे सो गंबट जो हिकिड़ो मुसबित जेको तारफ़ आहे उहो जेको आहे सो अक़वामी आलम ताईं पहुचे। मतलब हिन दौर में पेरेंट्स पंहिंजी मतलब जेका हुआ डाटर औलाद आहे उनखे तालीम नथा ॾियारनि। मां उन्हनि खे रिक्वेस्ट थी कयां त पंहिंजी औलाद खे मतलब डाटर वारी जेका औलाद आहे ठीकु आहे उन्हनि खे न तालीम ॾियारियो। बस मां इहो ई थी चाहियां ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थी जेको थर्ड एग्ज़िबिशन थियो इहो ॾिसी करे मूंखे तमामु घणी ख़ुशी थी ऐं अहिड़ा सेशन थींदा रहनि। नौजवाननि खे जिन हफ़ीज़ शेख हिकिड़ो बहितरीनु कहाणीकार ऐं पुराणो जेको आहे सो माना लेखक उन जे नाले सां ही किताब जेको किताबी मेलो लॻो आहे। जीअं त नाज़रीन तव्हां ॾिठो त टियों हफ़ीज़ शेख जेको कहाणीकार हुयो उन जी यादि में अॼु जेको आहे हिते ही जेको किताबी मेलो लॻायो हो हिन जो अॼु आख़िरी ॾींहं जे हवाले सां औरतुनि खे सगारो करण जे हवाले सां ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते लेक्चर प्रोग्राम पिणु ॾिना विया। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।